सप्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं पीरागोट खां। पीरागोट सालार मरल में व्याजनि जा पैसा न ॾियण ते भाटे रिटायर उस्ताद रुस्तम अली अब्बासी जो मथो कूड़े तज़ील करण बाद वीडियो सोशल मीडिया ते जारी करे छॾियो। SSP खैरपुर हसन सरदार नियाज़ीअ पारां नोटिस वठंदे बाद में 1 इंचार्ज पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। उन हवाले सां गिरफ़्तार थियल जवाबदार सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजो चाचो रुस्तम अब्बासी लखमीर अबुड़े खां ऐं असगर नारेजा ऐं ॿियनि खां व्याज ते पैसा वरिता आहिनि, जंहिंजो ज़ामिन ख़ुदि मां पियल आहियां। व्याजनि जा पैसा न मुख़्तलिफ़ माण्हू मुंहिंजे घर अची गारे गंद ॾियण बाद तंग थी अची करे चाचे जो मथो कूड़े तज़ील करण बाद वीडियो सोशल मीडिया ते जारी कयो आहे। होॾां 1 इंचार्ज आसिफ़ मुग़ल ॿुधायो त SSP खैरपुर जे हसन सरदार नियाज़ीअ जे हुकुम बाद हिकु जॻह ते छापो हणी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं संदसि चाचे जी फ़रियाद ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वॉइस ऑफ प्रयालो यूट्यूब चैनल, वॉइस ऑफ प्रयालो पेज अव्हांजो पंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कंदा।